सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। ज़हर ज़िंदगीया जेतिरो मां दरगुज़र करे ठाह करण थो चाहियां न, इहो कमाल ई ओटो ओतिरो ई दुश्मनीअ जी बाहि खे भड़काइण था चाहिनि। उन्हनि खे इहा बि ख़बर आहे त हाकिम खान ऐं असांजो ठाह उन्हनि जे लाइ नुक़सानकार साबित थींदो। उन जे करे ई वो रुगो झेड़ो झेड़ो चाहिनि था। साईं, जेकॾहिं हू जहिड़ो चाहिनि था त पोइ ओठो ॿ चकर हित ॻाल्हियुनि जे लाइ छो आयो? हाकिम खान जे ज़ोर भरण ते आयो हूंदो, छो त हाकिम खान ॿार नाहे जो ओठे ऐं कमाल जे चवण ते असां सां दुश्मनी चाहींदो। ओठो ऐं कमाल खान तुंहिंजो मौत चाहिनि था। इहा त मूंखे ख़बर आहे, छो त ओठो ऐं कमाल खान मुंहिंजे जेरे कॾहिं बि न ॻोठ में अची नथा सघनि। ऐं कमाल खान जो ख़्वाबु आहे हिन ॻोठ जो चङो मुड़ुसु थियणु, पर मुंहिंजी ज़िंदगी में कमाल जो इहो ख़्वाबु कॾहिं बि पूरो कोन थींदो। ख़ुदा कंदो त उन्हनि ज़ालिमनि खे तव्हां शिकस्त ॾींदो। हिन वक़्तु जेको हादिसो पेश आयो आहे न, मूंखे लॻे थो त उन जे एवज़ में हू वारिस खे मारे उन जे लाश खे असां ॾांहुं रवानो कंदा। जेकॾहिं ईअं बि थियो न त पोइ ॻोठाणनि वीचारनि जो हाउ डरी पवंदो ऐं ॻोठ जो हर माण्हू ख़ौफ़ में वकोड़जी वेंदो। ओठो ऐं कमाल इहा ई दहशत हिन ॻोठ में पखेड़ण था चाहे। कसम आहे पंहिंजी आज ज़त जो जेकॾहिं रईस गफ़ार ख़ान जा हथ इन में साबित थियो त मां तव्हांजे लाशनि खे फिलहाल जी लाइक़ न छॾींदुसि ऐं तव्हां सां मां अहिड़ो त हशर कंदुसि जो तव्हांजे जिस्म जो टुकड़ा टुकड़ा करे हिकु हिकु टुकड़ो रईस गफ़ार ख़ान ॾे तोहफ़ो मोकिलींदुसि। छो त उन खे बि ख़बर पवे उन जी दुश्मनी कंहिंसां आहे। जेकॾहिं तोखे प्लान पूरो करणो आहे, असां ॿिन्ही जे सीने में गोलियूं हणी असांजा लाश ॻोठ रवाना करे छॾ। बाक़ी जेकॾहिं तूं इंसान मां हैवान बणिजी पंहिंजो प्लान कंदे त इहो इंसानियत ते दाग़ हूंदो। अदा तूं हिन खे न रोक। जेकर ही ज़ुल्म जी इंतहा ते वञणु चाहे थो न त असां बि सब्र जी इंतहा ते वेंदासीं। जेको कैद थियलनि मथां ज़ुल्म करे पंहिंजो पलांद पूरो करणु थो चाहे, असां बि हिन खे कोन रोकींदासीं, भले ई पंहिंजो पलांद पूरो करे। हा जा इहे लफ़्ज़ मुंहिंजे दिलि अंदरि रहम पैदा नथा करे सघनि। हा पंहिंजे हिननि हथनि सां बच्चे नौजवान फौजी लाश दफ़न करे आयो आहियां। उन जो हिसाब बाक़ी ॾियणो पवंदो। हिसाब ॾियणो। पुट रबनत पुट
आखिर कैसी तो ईअं हलंदो पियो रहंदे हा मूं वटि करे सुम्ही रह। मीरा उन ज़ालमनि जे विच में आहे ऐं अॼु हिकु लाश उन्हनि जे ॻोठ तरफ़ आयो आहे। तव्हां छा था सम्झो तूं अॼु होश में हूंदा? ख़बर न आहे त हू छा करण वारा किथे ईअं न थिए जो मीरा ऐं वारिस खे मारे छॾनि पोइ त मां पंहिंजो पाण खे कॾहिं बि माफ़ न करे सघंदुसि। अमां जॾहिं मूंखे इहा बि ख़बर आहे त मीरा किथे आहे ऐं क़ैद में आहे पोइ बि मां एतिरो बेवस ऐं लाचार थी वियो आहियां जो हुन लाइ कुझु बि नथो करे सघां। अबा जेको वस में तुंहिंजे आहे उहो त तूं करी थो पियो। जेकॾहिं हू मूंखे ॿधी मीरा खे आज़ादु कनि था त मां अॼु ई पंहिंजे पाण खे वञी क़ैद करायां पर हू ज़ालिम कॾहिं बि इहो कोन कंदा ऐं हू ज़ालिम मुंहिंजे हथां गफ़ार ख़ान खे माराइणु चाहिनि ऐं जेसीं ताईं गफ़ार ख़ान खे मां न मारींदुसि तेसीं ताईं मीरा कॾहिं बि आज़ादु न थींदी। इन करे अमां मूंखे गफ़ार ख़ान खे मारणो छो त इन में मीरा जी आज़ादी आहे। कालू अहबत के काॾे मोकिलियो अथई? अहबत वियो आहे निकिरी रहियसि हाकिम ख़ान वारनि जे तरफ़ रहियसि गफ़ार ख़ान वारनि जो न्यापो खणी। रहियसि चए पियो त अञा असां ॻाल्हियुनि जा दरवाज़ा बंदि न आहिनि कया। रईस जो हुकुम त अखियुनि ते पर हाकिम ख़ान ॻाल्हियुनि में ईंदो। उहो अचे या न अचे उहा हुन जी मर्ज़ी आहे बाक़ी असांखे पंहिंजो फ़र्ज़ु पूरो करिणो आहे। कालू असांजे लाइ छा हुकुम आहे? तूं ऐं सोडल कुझु माण्हू वठी ॻोठ जे ॿाहिरियां वञी बीहो। ॻोठे वारा शैतानगिरी ज़रूरु कंदा उन्हनि खे अहिड़ो मौक़ो न मिलणु घुरिजे। ॻोठे वारनि जी हर चाल नाकाम कंदासीं। अॼु सोडल पाण हलूं। जेतिरो वॾो रहियसि ठाह जी कोशिशि करे थो एतिरो ई मसइला बिगड़ंदा था वञनि। वो बि तुंहिंजी ॾुख में असां बराबरि जो शरीक आहे। क़ुर्बान तव्हांजो पर मुंहिंजो ही ॾुख जेतिरे ताईं ख़तमु कोन थींदो जेतिरे ताईं अता जी दुश्मननि खे निंड न सुम्हारींदो। असां बि तव्हां सां गॾु आहियूं पाण खे अकेलो न सम्झो मोहब। ज़रूरत पई तव्हांखे बि यादि करे वठंदुसि। मोहिब हाकिम ख़ान चाहे थो त असां सभु गॾिजी तुंहिंजे भाउ जो परांद करे सघूं था। ऐं मुंहिंजो साथ ॾिए या न ॾिए पर अता जो परांद मां पाण ज़रूरु कंदुसि। इन कम में ओठो ऐं कमाल ख़ान तुंहिंजो पूरो पूरो साथी थो। जेकॾहिं ज़रूरत पई उन्हनि खां बि मदद ज़रूरु वठंदुसि। कातिल त ज़ाहिर आहे पोइ देरि छा जी मुनासिब वक़्त जी तार में आई। हाणे त ज़मीन ते हलणु बेवकूफ़ी हूंदी रमो। हा ॾिठो रईस जा माण्हू ॻोठ जे ॿाहिरियां चौकी ॾींदा रहनि था। हाकिम ख़ान जो माण्हू मारिजी वियो आहे उहे वलर करे हिते ईंदा। पोइ तूं ॿुधाए केरु आहे जो उन्हनि खे रोकींदो? चई जाई तो जेके असांजी हिफ़ाज़त लाइ बीठा आहिनि न उहे पंहिंजो ई बचाव कंदा ऐं कमाल ख़ान वारा असांखे पूरो करे हलिया वेंदा। हा रमो उहो इहो कोन ॾिसंदा त वलूअ खे कंहिं मारियो आहे। पलांद में उहे सिर्फ़ु अंग पूरा कंदा ऐं माण्हुनि खे ॿुधाईंदा त गफ़ार ख़ान जा माण्हू असां मारे आया आहियूं। सलाह तो सही ॾिनी आहे जेसि ताईं मसइलो हल नथो थिए न असांखे ॻोठ खां ॿाहिरि न आहे हलणो। जंहिंमहिल कालू मिलंदो त उनखे असां इहा ई ॻाल्हि कंदासीं त असीं हींअर ज़मीन तां मोटिया आहियूं। ओठा मां चाहियां थो त अॼु ॿई हली करे गफ़ार ख़ान सां ॻाल्हाए अचूं। हाकिम ख़ान ॻाल्हियुनि जी हाणे का बि वाट न आहे रही। ॻाल्हियूं वरी छा जूं कयूं? पलांद कयो हाकिम ख़ान पलांद कयो। पहिरियां पंहिंजे हमराह जो पलांद कयो हिसाब बराबरि करे पोइ वञी ॻाल्हियुनि जी टेबल ते वियो। हाकिम ख़ान जेकॾहिं हाणे गफ़ार ख़ान वटि ॻाल्हियुनि लाइ हलंदासीं त ईअं सम्झ त असां पाण खे लाचार ऐं मजबूर सम्झी हलंदासीं पर जेकॾहिं असांजो पलान थियलु हूंदो त पोइ असांजो घाट मथे हूंदो। सुभाणे जेकॾहिं ख़बर पवे त वलूअ जो कातिल ॿियो केरु आहे पोइ छा असां ॻाल्हियुनि में ॾोही न थींदासीं? हाकिम ख़ान ॻाल्हियुनि खां पहिरियां जेके बि खून थींदा आहिनि उहे सभु धोपिजी वञनि था पर ॻाल्हियुनि खां पोइ तव्हां जेको बि खून कंदव उनजो हिसाब किताब तव्हांखे ॾियणो पवंदो। हाकिम ख़ान हिन वक़्तु तव्हां ॻाल्हियुनि जे लाइ उते वञो था पर जेकॾहिं असां वारिस जो उते लाश मोकिलियो त इहो ई गफ़ार ख़ान
गोॾनि भर झुकी करे एड़ियूं पाईंदो अची हिते पहुचंदो। पोइ तव्हां ॿुधायो त ॻाल्हियुनि में उन वक़्तु मज़ो ईंदो या हाणे? तव्हांजो ख़्यालु आहे त ॻाल्हियुनि खां पहिरियां ई वारस जो लाश गफ़ार ख़ान जे हवाले कयूं? हा हाकिम खान, ईअं ई थींदो। पोइ असां कंध खणी ॻाल्हाइण जे लाइ रहंदासीं। कमदार वञ, मोहब खे ॻोल्हे वठी अच त पोइ वारस जो लाश मोकिलण जी तयारी कयूं। पर बाबा साईं, मूं छा चयो? वञा थो बाबा साईं, वञा थो। बाबा साईं, हैबत रवानो थी वियो आहे। रंबना, तूं छा थो सम्झी? हाकिम खान ॻाल्हियुनि लाइ ईंदो? बाबा साईं, हिन वक़्तु हू कावड़ में आहे। मां सम्झां थो त हैबत खे मोकिलणु न घुरिजे। हाकिम खान हिन महिल कावड़ में हूंदो, उन करे त मूं हैबत खे मोकिलियो। जेकॾहिं हैबत हाकिम खान जी कावड़ खे ख़तमु न कंदो त ओठो ऐं कमाल हाकिम खान जे इन किरोध जो फ़ाइदो वठी वारस खे मारण जी कोशिश कंदा ऐं इन दुखंदड़ चिणग खे फूका ॾेई वॾो मच ॿारींदा। ज़ाहिर आहे बाबा साईं, कमाल खान ऐं ओठो चाहिनि ई जहिड़ो था। ठा लाइ त उहो राज़ी न आहे। हाणे रब न तूं ई ॿुधा त इन्हनि कमीणनि जे क़ैद मां मीरा ऐं वारस खे कीअं आज़ादु कराइजे। मूंखे त का ॻाल्हि सम्झ में ई नथी अचे। बाबा साईं, मूं कुझु सोचियो आहे। जेकॾहिं हिन बारे में तव्हां का सलाह ॾींदव त पोइ मीरा ऐं वारिस खे आज़ादु कराइण में असां कामयाबु थींदासीं। ॿुधाए रब न, तव्हां छा सोचियो आहे? बाबा साईं, मूं सोचियो आहे त सोचो त तो बहितर आहे, पर कमाल ऐं ओठो वॾा शैतान आहिनि। उन्हनि खे भरवसो ॾियारणु एतिरो आसान कोन हूंदो। बाबा साईं, तव्हां बेफ़िक्र रहो। उन्हनि जो भरोसो हासिल करणु मुंहिंजो कमु आहे। यार, मूंखे जॻह विकिणणी आहे। तव्हांखे को गिराक सुझे थो? मामा खां वॾी ॿी का पार्टी तो क्या थींदी? छा इन वटि 20-25 लख हूंदा? बिलाल, बाबा के तू बोलड़ो ॾिसी बोलज न। बाबो पैसनि में पूरियो पियो आहे। मामा खे रुगो तो हिकु छंड ॾींदे न, इन जे बगल में 25-30 लख छणी पवंदा। जेकर इहा ॻाल्हि आहे त पोइ जॻह जो सौदो कयूं। हा हा, ॿुधाए मूंखे कहिड़ी जॻह खपण थो चाहे? जंहिंमें रहूं था, अदा ओठे वारी जॻह। तूं असांखे भला माराइण जो प्रोग्राम ठाहियो आहे छा? अदा ओठो तव्हांखे कुझु बि कोन चवंदो। इहो मां तव्हांखे लिखी ॾींदुसि। तूं भल लिखी ॾे। मामा हिकु चकर ओठे जी घरवारी सां ज़रूरु ॻाल्हाईंदो, उहो बि अकेला ई में। हा बिलाल, जेकॾहिं माई मूंसां राज़ी थी वई न त पोइ। या तूं कहिड़ी बकवास पियो करीं? न न न, तूं ग़लति पियो सम्झी। जेकॾहिं माई जा ॾियण में राज़ी थी वई त पोइ अॻिते सोचींदासीं। चाचा, तूं केॾी महिल बि अची अदी सां ॻाल्हाए सघीं थो। मामा, तुंहिंजी असां वाट हाणे खोले छॾी आहे। तूं सुलक्षण जो पीछो छॾे ॾे। बाबा, हाणे वञी माई वज़ीरा खे राज़ी कर, मन तुंहिंजी भलाई थी पए। छोरा बाकी ओठे जो छा कयो? ओठो अॼु मरे या सुभाणे, तूं रुगो माई खे राज़ी कर। बाबा हो साईं। अदा, तव्हांजा कल्ह वारा महिमान न आया, छा उहे अॼु ईंदा छा? का बि ख़बर न आहे अदी, अॼु उहे ईंदा अलाए न। पोइ उताक ते वञी जांच करे अच न। साईं, हलो त मां तव्हांखे ॻोठ मां बि चकर ॾेई अचां ऐं उताक तां बि थी अचूं। ॻोठ में चकर ॾेई छा कंदासीं? जीजा, साईं जी ॻोठ वारा इज़त कंदा आहिनि ऐं रेस करे मिलंदा आहिनि। अञा बि ॻोठ घुमण लाइ नथो हले। अदा, ॻोठ वारनि सां मिलंदो रह ऐं उन्हनि जी इज़त बि कर, छो जो हू बि तुंहिंजी ॾाढी इज़त कंदा आहिनि। ठीकु आहे अदी, असां उताक तां थी अचूं ऐं ॻोठ में बि चकर लॻाए था अचूं। त पोइ हलूं साईं। हल। छा मसलो आहे मुहिब? वारस तो जो पूरो थी चुको आहे। अलॻ में थी। ख़ुदा जे वास्ते हिनखे माफ़ कयो। न भेण न, कंहिं बि ज़ालिम खे मिंथ न कर ऐं इन्हनि मां रहम जी उमेद न रख। हल वारिस, तो जो हिते दाणो पाणी एतिरो ई लिखियलु हो। भेण, जेकॾहिं तोखे मोहलत मिली वञे ऐं तुंहिंजो रबनि सां मिलणु थिए त ऐं उनखे इहो चइजां त मूंखे माफ़ करे छॾ।
मां तुंहिंजो आख़िर ताईं साथ न ॾेई सघियुसि। या बच्चे मालिक साहब, तो वारिस की हिफाजत कर जाओ। बाबा साईं, वारिस फादर आहे, छा हुकुम आहे? जेकॾहिं तोखे पंहिंजे भाउ जो पलांद करणो आहे त हथियार जो सभु बारूद वारिस जे सीने ते लॻाए छॾ। हे मुंहिंजो मुजरिम नाहे, जेको मुंहिंजे भाउ जो कातिल आहे उन जे सीने में ही बारूद मनाईंदुसि। ही बारूद हाकिम खान तुंहिंजे हमराहनि जा हथ ॾकनि था। जॾहिं तुंहिंजे हमराहनि जे हथ में हथियार अचनि था त उन्हनि जा रत सुकी था वञनि। इहो कमु तव्हांखे मां थो करे ॾियां, तव्हां अजायो परेशान छो थिया? सुलक्षणी ता सदको वञा, ॿुधाए मूं लाइ कहिड़ो हुकुम आहे? अॼु न, अॼु मुंहिंजी दिलि चए थी मां छेले जो गोश्त खावां। छेले जो गोश्त? पर अॼु त मुंहिंजा खीसा ख़ाली आहिनि। खोट, मूं तोखे पहिरें चयो त गोश्त पीरू वठी ईंदो। न पीरू वठी ईंदो, मां ॼण मरी वियो आहियां। तॾहिं त चवां थी त मुंहिंजो घोट तूं थींदे, त पैसा वरी पीरू खां छो वठो? मां पिनी सिनी बि गोश्त वठी थो अचां, तूं परेशान न थी मुंहिंजी सुलक्षणी। पोइ वञ, मां लाइ तो अचण जी कर। ये गोश्त ना ॾे त पोइ मोटी ना अचाए। ठीकु आहे अब्बास, ठीकु आहे। असांजे हमरा खे मारण जे लाइ तव्हांखे ॾाढी जल्दी आहे हाकिम खान। जॾहिं तव्हां लाश असां वटि मोकिले सघो था त पोइ असां छो? जेकॾहिं लाश असांजे तरफ़ां तव्हां ॾे मोकिलियल हुजे हा न हाकिम खान, रईस गफ़ार खान ॻाल्हियुनि जे लाइ मूंखे तव्हां ॾे न मोकिलिया। असां गफ़ार खान जी हर चाल खां वाक़ुफ़ आहियूं। हैबत, ॻाल्हियुनि जो रस्तो ख़तमु आहे, ख़तमु। हाणे सिधो छेड़ो थींदो। हाकिम खान, मां तव्हांजी क़ैद में आहियां। अॼु या सुभाणे तव्हां मूंखे मारे सघो था। पहिरियां तव्हां रईस गफ़ार खान सां मिली अचो। जॾहिं असां ॾोही थींदासीं त तव्हांजी दिलि बि मुतमइन थी वेंदी। मूंखे मारण खां पोइ तव्हांखे को बि पछतावो कोन थींदो। कमीणो खे चाहे चओ, हिनखे हींअर अचिणो? हा बाबा साईं, मां बि इहो ई चाहियां थो त पहिरियों हली रईस गफ़ार खान सां मिली। उन खां पोइ जेकॾहिं कातिल गफ़ार खान वारा निकितो त वारिस खे मोटी अच, मां ई पंहिंजे हथनि सां गोली हलाईंदुसि। ठीकु आहे मोहबत, गाॾी कढो त असां हलूं था। हाज़िर बाबा। कमदार, तव्हां हिनखे अंदरि मत कयो जेसि ताईं असां वापसि अचूं। हाज़िर बाबा साईं। बख्शू मुड़ुस बि मारियोसीं ऐं कमु बि न थियो, पोइ हमरा जो खून मुख़्तलिफ़ लुटी। जेकॾहिं कमाल खान ऐं ओठो गफ़ार खान मथां इल्ज़ाम हणण में नाकाम विया, पोइ इहो इल्ज़ाम सिधो असां मथां ईंदो। जेकॾहिं इल्ज़ाम असांजे मथां आयो न त मुहिब पलांद ज़रूरु कंदो। जेकॾहिं मुहिब पलांद कयो, पोइ कमाल खान या ओठे खे लेटायो वेंदो। बाक़ी उनजो ख़्यालु असां तरफ़ न ईंदो। बख्शू, जेकॾहिं ईअं थियो न त पोइ गफ़ार खान खे हाकिम खान जी दुश्मनी खे मुंहुं ॾियणो पवंदो। इहो त कमाल खान खे सोचणु घुरिजे हा, उन में हाणे असांजो कहिड़ो ॾोह? बख्शू कोशिश वरी कंदा गफ़ार खान जे मथां इल्ज़ाम हणण जी। हाणे ॾिसूं छा थो थिए। ठीकु आहे, असां हाकिम खान जे इंतज़ार में आहियूं। कल जी बाबा साईं। हाकिम खान जी मानीअ जो बंदोबस्त कर। बाबा साईं, हू मानी खाईंदा? रबन, इहो असांजो फ़र्ज़ु थो बणिजे। कल वञी हमराहनि खे चओ त उहे ख़्यालु रखनि। हाज़िर बाबा साईं। बाबा साईं, हमराहनि खे मूं पहिरियों सां रस्ते ते बीहारे छॾियो। मूं न छा हुकुम आहे? जेकॾहिं तूं ॻाल्हियुनि में वेहणु चाहींदो न त वेही सघींदो। न बाबा साईं, मां ॻाल्हियुनि में कोन आयुसि। जेकॾहिं असांखे ॿी चाल खेॾणी आहे त पोइ
ॻाल्हियुनि में मूंखे न हुअणु घुरिजे। ठीकु आहे रबना, मां कोशिशि कंदुसि त हाकिम ख़ान खे ॻाल्हियुनि में राज़ी करे मीरा ऐं वारस खे आज़ादु कराए। जेसिताईं मीरा ऐं वारस उन जे कब्ज़े में आहिनि तेसिताईं असां उन्हनि जे अॻियां मजबूर आहियूं। जॾहिं उन्हनि खे आज़ादु करायोसीं न त पोइ हाकिम ख़ान सां ॻाल्हियूं असां पंहिंजे तरीक़े सां कंदासीं। बाबा साईं, हाकिम ख़ान जा सभु शर्त क़बूल कजो ऐं कोशिशि कजो त वारिस ऐं मीरा खे जल्द आज़ादु करायो वञे। मां पंहिंजे तरफ़ां पूरी कोशिशि कंदुसि, पर हाकिम ख़ान इन वक़्तु ॿिनि शैताननि जे विच में वकोड़ियल आहे। भेण सच पुछी त रबन ऐं रईस गफ़ार ख़ान असां लाइ परेशान आहे। हू पूरी कोशिशि कनि था असांखे छॾाइण लाइ। अदा हाकिम ॻाल्हियुनि लाइ वियो आहे, छा उनखे मञाए वठंदा? कमाल ख़ान ऐं ओठो विच मां निकिरी वञनि त हाकिम ख़ान खे मञाइण का वॾी ॻाल्हि न आहे, पर ही ॿई कमीना सदाईं उन जा कन भरींदा रहनि था। अदा तूं छा थो सम्झी त इन्हनि जे माण्हुनि खे रईस गफ़ार ख़ान मारियो आहे? खणी जो मां हिते आहियां, पर इहा पक आहे त रईस एॾो ज़ालिम न आहे, कंहिं ग़रीब जो नाहक खून कोन वहाईंदो। इहो सॼो कमु कमाल ऐं ओठे जो आहे। रईस इन साज़िश खे जाचण लाइ इन हैबत खे उन्हनि ॾांहुं मोकिलियो आहे। ख़ुदा कंदो त जॾहिं हाकिम ख़ान उते पुॼंदो त कमाल ख़ान ओठे जूं समूरियूं साज़िशूं उनजे साम्हूं अची वेंदियूं। जेकर ईअं थिए थो त असांखे को बि ख़तरो न आहे। जेकॾहिं रईस गफ़ार ख़ान हाकिम ख़ान खे मुतमइन करे न सघियो त पोइ इहो हाकिम ख़ान मूंखे मारे मुंहिंजो लाश ॻोठ रवानो करे छॾींदो। मालिक तोखे वॾी हयाती ॾींदो अदा। ख़ुदा कंदो त हाकिम ख़ान असल हक़ीक़त खे सम्झी वठंदो ऐं शैताननि जा चेहरा उनजे साम्हूं अची वेंदा। ॾिठो वरी इन बागनि खे छाजी वठा लॻी पई आहे। ख़बर ई नथी पवे त ही थिए छा थो। ही ॻोठ हाणे रहण जे क़ाबिल न आहे। ऐं तूं ॾिसजांइ कुझु ॾींहं खां पोइ हर माण्हू जे हथ में हथियार हूंदो। न ॼाण त कॾहिं अमुर थींदो ऐं कॾहिं असां सुख जो साह खणंदासीं। अचो हाकिम ख़ान अचो, कलू न वेहो। हाणे छा सोचो थी ओठा? मसलो वधी वियो आहे। मूंखे लॻे थो त हाणे इहो दर बि असां लाइ बंदि थी वेंदो। ओठा जेकॾहिं असां लाइ दर बंदि थी वियो त पोइ अदा साईं माण्हुनि जो धन वठी असांजे पोयां कुते जीअं लॻंदो ऐं डोड़ाए असां ॿिन्ही खे मारींदा। इन ॻाल्हि जे करे त मां परेशान आहियां। हाकिम ख़ान ऐं गफ़ार ख़ान जे विच में जेकॾहिं थाह थी वियो पोइ त असांखे लिखण जे लाइ जॻह बि न मिलंदी। थी सघे थो त ओठा न बि थिए। हा ओठा ईअं बि थी सघे थो। कमाल ख़ान मूंखे लॻे थो त तूं पंहिंजे भाउ गफ़ार ख़ान खे चङी तरह कोन थो सुञाणी। माण्हुनि खे मेड़ करण जो फन हू रखे थो। ईअं सम्झ त ठाह थी वियो। मूंखे हिकु ॻाल्हि जो ख़ौफ़ लॻे थो, जेकॾहिं वलू जे खून जो इल्ज़ाम असांजे मथां लॻी वियो पोइ हिकु तरफ़ खां गफ़ार ख़ान जा माण्हू हूंदा ऐं ॿिए तरफ़ खां हाकिम ख़ान जा माण्हू हूंदा ऐं विच में असां हूंदासीं। पोइ सोच कमाल ख़ान असां सां कहिड़ो असरु थींदो। ओठा 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 अहिड़ो वक़्तु जो असांजे मथां अची वञे इन खां पहिरियां तोखे हिन मसइले जो हल ॻोल्हणो पवंदो। काश जेकॾहिं वलू खे माराइण जी तूं तकड़ न करी त घटि में घटि हिकिड़ो दर असांजे लाइ खुलियल हुजे हा। मोइब जो शक त असांजे मथां पहिरियां बि हुयो। हाकिम ख़ान खे गफ़ार ख़ान वरी इन मसइले ते मुतमिन करे छॾियो ऐं जीअं हू वापसि मोटंदा पोइ त असांखे भॼण जो वक़्तु ई न मिलंदो। इन करे हाकिम ख़ान जे अचण खां पहिरियां असांखे हितां निकिरणो पवंदो। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।